नवदेरो में लाड़काणो पुलिस अटालन घर ते चढ़ाई कई अहलकार चैन भाइरन हिक भाणेजे समेत मुबैना तौर खंबे गुम किया विया आहिनि। पुलिस अटालन लाड़काणो सखर रोड ते अहलकार अली ॾिनो मेमण जे घर ते चढ़ाई कई। पीरसन औरत शहजादी मेमण जो चवणु आहे त पुलिस अहलकार अली ॾिनो मेमण सनस भाइरन शौकत वहीद अरशद अमीर ऐं संदन हिक भाणेजे सागर खे खंबे खणी वई आहे। पुलिस घर में लॻल CCTV कैमराऊं बि भञी छॾियूं। वारिस औरतुनि जो चवणु आहे त नोटिस वठी पुलिस जी इन कार्रवाई जो नोटिस वरितो वञे। SHO नवदेरो पुलिस चढ़ाई खां लातालुकी ज़ाहिर करे छॾी आहे। नवदेरो में लाड़काणो पुलिस जे अटालन घर ते चढ़ाई कई। पुलिस अहलकार जे घर ते चढ़ाई कई वई आहे ऐं अहलकार चैन भाइरन ऐं हिक भाणेजे समेत मुबैना तौर खंबे गुम कयो वियो आहे। नवदेरो में लाड़काणो पुलिस जे अटालन हिक घर ते चढ़ाई कई ऐं हिकु पुलिस अहलकार पंहिंजे चैन भाइरन ऐं हिक भाणेजे समेत मुबैना तौर खंबे गुम कयो वियो आहे। पुलिस अटालन लाड़काणो सखर रोड ते अहलकार अली ॾिनो मेमण जे घर ते चढ़ाई कई। पीरसन औरत शहजादी मेमण जो चवणु आहे त पुलिस अहलकार अली ॾिनो मेमण सनस भाइरन शौकत वहीद अरशद अमीर ऐं सदन हिक भाणेजे सागर खे खंबे गुम करे छॾियो आहे। पुलिस जॾहिं त नवदेरो पुलिस तरफ़ां अणॼाणाई ज़ाहिर कई पई वञे अहिड़े कंहिं बि वाक़े खां। वारिस औरतुनि जो चवणु आहे त पुलिस घर में लॻल CCTV कैमराऊं बि भञी वई आहे। लाड़काणो पुलिस या नवदेरो पुलिस तरफ़ां अञा ताईं को मौक़िफ़ अहिड़ी कार्रवाई ते साम्हूं नाहे आयो। नवदेरो थाणे जे SHO बि अहिड़े कंहिं बि वाक़े खां लातालुकी ज़ाहिर करे छॾी आहे। नवदेरो में लाड़काणो पुलिस जे अटालन हिक घर ते चढ़ाई कई। पुलिस अहलकार चैन भाइरन ऐं हिक भाणेजे समेत मुबैना तौर खंबे गुम कयो वियो आहे। वारिस औरतुनि जो चवणु आहे त पुलिस अहलकार अली ॾिनो मेमण खे सनस चैन भाइरन ऐं हिक भाणेजे समेत खंबे गुम कयो वियो। पुलिस घर में लॻल CCTV कैमराऊं बि वेंदे वेंदे भञी वई। तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद वधीक आगाह कजो। जी बिल्कुल अमीर। नवदेरो जे पुराणे सखर बाईपास रोड ते लाड़काणो पुलिस जे वॾनि अटालन पुलिस अहलकार अली ॾिनो मेमण जे घर ते चढ़ाई करे चौदीवारीअ जो सख़्त पायमाल करे घरनि में भञडरा करे संदसि पुलिस अहलकार अली ॾिनो मेमण समेत जेके 4 ॿाहिरि ॿिया ऐं हिकु भाणेजो सागर मेमण खे खंबे खणी गुम करे छॾियो आहे। पुलिस अहलकार अली ॾिनो मेमण जी अमण शहजादी मेमण दाऊं कंदे चयो त असां घर अंदरि सुतल हुआसीं त पुलिस धाड़ेलनि जीअं घर में घिरी औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद निशानो बणाए हिरासत कयो। घर में पियल सामान जी पिणु भञडरा कई आहे। पुलिस जे विंदे विंदे जेके CCTV कैमराऊं लॻल आहिनि उहे बि टोड़े छॾियूं आहिनि। मुंहिंजो पुटु बि पुलिस में आहे। बिला जवाब चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल कयो आहे। पीरसन औरत पुलिस जे आला अख़्तियारनि खां अपील कई त पुलिस अहलकार जेके चढ़ाई कई आहे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे मुंहिंजे बेगुनाह गिरफ़्तार थियल पुटनि खे आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे। जी नूर मोहम्मद, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।